नासीम मक़तूल नौजवान अख्तियार सोलंकी जे वारसनि पारां कातिलनि जी गिरफ़्तारी लाइ रंधड़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो आहे। ॾिसूं था मुनीर सुमरो जी हीअ रिपोर्ट। असीं इन वक्त मौजूद आहियूं राधन जे मेयर राधन रोड ते, जिथे नौशर फिरोज ज़िले जा रहवासी मुख़्तलिफ़ शहरनि खां एहतजाज कंदा और राधन तरफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। वॾेरो गफ़ार ॾेराजी उन जी गैंग उनखे मारे शाहजहान चौहान के मेयर जे भरिसां लाश छॾियो हुयो, जंहिंजो अख्तियार अली सोलंकी अखियुनि ते शाहिद हुयो। उनके 7 महीना यर्गमाल करे अगवा करे उनके पंहिंजी कैद में रखी। जनवरी महीने की 17 तारीख़ लाश मिली असांखे बद्दीन ज़िले में गोलारची शहर में। अपील था कयूं साईं मुराद अली शाह के, बिलाल साहब के, जेके भी असांजा ऑफिसर आहिनि, अॼु ज़मानत थो खणाए उन्हनि जी ज़ालिम जी ज़मानत रद्द कराई वञे, छो जो ज़ालिम आहे उहो पंहिंजे आजाम ते ज़रूर पहुचे। हिकिड़ो गिरफ़्तार आहे जेको गफ़ा डेराचो आहे, पुलिस उन्हनि जी वंगार ते वॾेरी लेवल ते जेके ॿाहिरि रूपोश माण्हू उहे असांजे ॻोठाणनि खे गरीब आहिनि, असांजे क़ौम वारा, उन्हनि खे धमकियूं था ॾियनि त केस लिखी ॾियो न त मारींदासीं। अहिड़ो को ज़ालिम कोन थींदो। कई माण्हू माराए गुम करे छॾियासीं, वरी उनखे अॼु उनखे ज़मानत मिली थी वञे। ज़मानत असांजी वज़ीर आला सिंध हुकूमत खे अपील आहे त उनजी ज़मानत रद्द कई वञे। मुंहिंजे पीउ खे माना गफ़ार ॾेराजो, जानशर ॾेराजो, फराज़ ॾेराजो, अनवर ॾाढी ज़ाद ॾाढी 6 महीना कैद करे रखियो ऐं 8 महीने में हुनजो बदीन ज़िले मां ऐं तालको गोलारची मां एम्बुलेंस ज़रिए लाश मोकिलियो। जीअं त हाणे उन्हनि ॿिया कातिलनि खे जीअं त असांजी अपील आहे त गिरफ़्तार कयो जल्द में जल्द ऐं उन्हनि खे ज़मानत रद्द कई वञे। कैमरामैन बीबी बलोच सां गॾु मुनीर सुमरो, धरती टीवी न्यूज़, राधन।